वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में ख़बरों के सिलसिले के अॻिते वधाईंदे अव्हांखे ॿुधायूं त IG सिंध जी मुक़ररीअ जे मामले ते सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत आमो साम्हूं थी वियूं आहिनि। सिंध जे सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो IG सिंध पुलिस जी मुक़ररी में देर बाबति अहम बयान। सिंध में अमन अमान जी सूरतयाल ख़राब है, बेहतर बनाइण लाइ फौरी इंतज़ामी फ़ैसिला करण घुर्जन। घरू वज़ीर चयो आहे IG सिंध जी मुक़ररी में देर इतिहादी मुआहिदे जी भञ कड़ी है। ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे IG सिंध जी मुक़ररी लाइ 4 मार्च ते नाला मोकिलिया हुआ, 20 मार्च थी वियो। वफ़ाक़ी हुकूमत IG सिंध जी मुक़ररी नाहे कई। गैर ज़रूरी देर सां अमुन क़ाइम करण जी कोशिशुनि खे नुक़सान थी रहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सिलसिला लाइन ते मौजूद आहे कराची में आवाज़ न्यूज़ जो चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर। जी गाज़ी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। सिंध जी मुक़ररी में देर सबब जो इतिहादी सरकार विच में मुआहिदो है, यानी वफ़ाक़ी सरकार जेका इतिहाद की बुनियाद से बीठल है, उन मुआहिदे की भञकड़ी है। IG सिंध जी मुक़ररी के हवाले से 4 मार्च से सरकार के तरफा नाला वफ़ाक़ी हुकूमत के मोकिलिया हुआ। इन हवाले से जो बयान जारी किया है घरू वज़ीर, उन्होंने चयो है तो अज 20 मार्च थी वियो है, पर वफ़ाक़ी सरकार हींअर ताईं IG सिंध की मुक़ररी नाहे कई। गैर ज़रूरी देर जे करे अमन अमान कायम करण वाली सूरत हाल के नुक़सान पहुंची रहियो आहे। अॼु सूबाई घरू वज़ीर जे तरफ़ां बाज़ाब्ता बयान जारी कियो वियो आहे। इन हवाले इन खां पहिरियां सूबाई हुकूमत ऐं वफ़ाक़ी सरकार विच में IG सिंध जी मुक़ररी के हवाले से राब्ता जारी हुआ। सिंध सरकार जे तरफ़ां जेका मोकिलियल समरी है वफ़ाक़ी सरकार के ज़रिए ॿुधायो वञे पियो त उन समरी में जो मुख्य IG सिंध जो उम्मीदवार है, जो सिंध सरकार की अवलियत है, वह गुलाम नबी मेमण के IG सिंध मुक़रर करण वारी अवलियत है। उन हवाले से वफ़ाक़ी सरकार गुज़िरियल 15 ॾींहनि खां 16 ॾींहनि खां कन लाडार करे पई, छाकाणि त ज़रिया इहो ॿुधाइनि था त वफ़ाक़ी सरकार मौजूदा IG राजा रिफ़त मुख़्तार के IG सिंध बरक़रार रखण चाहे पई। रिफ़त मुख़्तार IG जी हैसियत में निगरान दौर में मुक़रर थियो हो। उनखां अॻु IG सिंध गुलाम नबी मेमण हो ऐं हींअर बि सिंध सरकार गुलाम नबी मेमण खे ही IG मुक़रर करण थी चाहे। इन हवाले सां अॼु पब्लिकली बाज़ाब्ता तौर ते सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जे तरफ़ां बयान जारी कियो वियो आहे, जंहिंमें वफ़ाक़ी सरकार जे ख़िलाफ़ रद्दअमल या हिकिड़ो एहतजाज वारो अंदाज़ अख़्तियार कयो वियो आहे ऐं मुतालबो कयो वियो आहे त IG सिंध पुलिस खे फौरी तौर ते मुक़रर कयो वञे त जीअं सूबे जी जेका अमन अमान वारी सूरत हाल आहे उन ते ज़ाब्तो आणे सघिजे। जी ठीक है, मुझी मेहरबानी गाज़ी झंडीर अपडेट करण लाइ।